अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाला अब्दू सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। पंजाब ऐं केपी जूं असेंबलियूं कॾहिं टुटंदियूं? पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान अॼु हतमी तारीख़ जो ऐलान कंदो। पंजाब जो वॾो वज़ीर चौधरी परवेज़ इलाही ऐं केपी जो वॾो वज़ीर महमूद ख़ान इमरान ख़ान सां गॾु हूंदा। हतमी ऐलान खां अॻु तहरीक इंसाफ़ जो पंजाब में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो करण जो फ़ैसिलो। लिबर्टी चौक में सियासी पावर शो थींदो। अॻूणो वज़ीर आज़म मेड़ाकनि खे वीडियो लिंक ज़रिए ख़िताब दौरान असेंबली टोड़ण या ॿियनि सियासी क़दमनि जो ऐलान कंदो। पंजाब जो वॾो वज़ीर परवेज़ इलाही रावलपिंडी में अहम मुलाक़ात खां पोइ लाहौर वापसि पहुची वियो। लाहौर पहुचण बाद परवेज़ इलाही जी पार्टी अॻुवाणनि सां मुशावरत। ज़रियनि मूजिबि परवेज़ इलाही ऐं मोनिस इलाही चाहिनि था त असेंबलियूं न टुटनि। अॼु परवेज़ इलाही मोनिस इलाही ऐं हुसैन इलाही इमरान ख़ान सां ॿीहर मुलाक़ात कंदा। वज़ीर आज़म अवाम खे महांगाई मां आजिपो ॾियारण लाइ सियासी इस्तेहकाम खे बुनियादी शर्त करार ॾेई छॾियो। पाकिस्तान सां वफ़ादारी जी घुर्ज आहे त मुल्क में मुआशी इस्तेहकाम हुजे। कंहिंजी कोशिश आहे त मुल्क डिफॉल्ट थिए त ईअं न थींदो ऐं नई करण ॾींदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो बयान चयाईं, अवाम खे मानी ऐं रोज़गार जी परेशानियुनि मां छुटकारो ॾियारींदासीं। नौजवाननि खे रोज़गार ॾियारण लाइ सियासी बेरोज़गारनि मां छुटकारो लाज़मी आहे। पाकिस्तान में हलंदड़ साल ॿोॾि सबबि तबाही आई। COP27 में मौसमियाती तब्दीलियुनि खे मुंहुं ॾियण लाइ हिकमत अमली ते इतफ़ाक़ कयो वियो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो गॾियल क़ौमुनि जे हेडक्वार्टर में ग्रुप 77 जे विज़ारती इजलास में ख़िताब। चयाईं, यूक्रेन जंग ऐं पाबंदियुनि सबबि ज़रूरी शयुनि जे अघनि में वाधि थी। हाणोको आलमी मुआशी निज़ाम तरक़ी पज़ीर मुल्कनि जे मुआशी मसइलनि खे मुंहुं ॾियण जी सलाहियत नथो रखे। घटि में घटि 100 मुल्क इक़्तिसादी बहिरान जो शिकार आहिनि। करोड़े माण्हू बुख ऐं बदहाली वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। फरीदाबाद ऐं भर पासे जा ॿोॾि मुतासिर ॻोठाणा ख़ेमनि ऐं अजनि खां महरूम। थधि जी सट न सहंदे ॻोठ छुटो मिरवाणी वासी मासूम ॿारड़ो फौत। ॿोॾि खे 4 महीना गुज़रण बावजूदि ॻोठनि मां पाणी निकाल न थियो। बहाली जो कम बि शुरू न थी सघियो। इलाइक़े वासी अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर। जोही जे ॻोठ टिमू पांवर में शादीशुदा औरत पुरस्कार नमूने फौत। मुस्मात नाज़ा ज़ाल अब्दुल गफूर पांवर पुरस्कार नमूने गोली लॻण सबबि फौत थी वई। औरत घरू अणबण तां पाण मथां बंदूक जो फायर करे आपघात कयो। वारिस वाक़े खे आपघात करार ॾेई छॾियो। रहड़की वासी शाहनवाज़ खुहारो खे पंजाब पुलिस मुबैना मुक़ाबले में फुलफिराए करे छॾियो। शाहनवाज़ खुहारो खे पंजाब पुलिस 1 महीनो अॻु खंभे वई हुई। नौजवान खे महीनो अॻु ॾहरकी बाईपास वटि अल मुर्तज़ा होटल वटां खंभियो वियो हो। लखी गुलाम शाह लॻ लाॾाऊ कबीले जी औरत मुबैना तौर मुड़ुस ऐं सहुरे जे तशदुद में फौत। औरत जे पीउ पारां मुड़ुस ऐं सहुरे ते तशदुद जो इल्ज़ाम। पुलिस मुस्मात मारवी जाफ़री जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल खणाए वई। ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। पुलिस मूजिबि वाक़े जी जांच कई थी वञे। मोहन जे दड़े लॻ हफ़्तो अॻु ॾंडा हणी क़तल कयल औरत सदोरा सोहू जे केस में 2 जवाबदार गिरफ़्तार। एयरपोर्ट पुलिस जवाबदार अली मुराद सोहू ऐं रोशन सोहू खे गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदारनि खे अदालत में पेश कयो वेंदो। दादू जी अदालत में उमेरबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़तल केस जी ॿुधणी। उमेरबाब चांडियो फरियादी परवेज़ चांडियो सां गॾु अदालत पहुती। इल्ज़ाम हेठायल एमपीए सरदार अहमद चांडियो ऐं एमपीए बुरहान चांडियो अदालत में पेश। गिरफ़्तार जवाबदार अली गोहर मुर्तज़ा चांडियो ज़ुल्फ़कार चांडियो खे जेल मां अदालत आंदो वियो। वकीलनि जे इलेक्शन हुजण सबबि केस जा वकील अदालत न पहुता। अदालत क़तल केस जी ॿुधणी 7 जनवरी ताईं मुलतवी।
पाकिस्तान इंग्लैंड विच में टी आख़िरी टेस्ट में जारी क़ौमी टीम टॉस खटी बैटिंग जो फ़ैसिलो कयो। सीरीज़ जे आख़िरी मैच लाइ पाकिस्तानी टीम में 4 तब्दीलियूं। इमामुल हक, मोहम्मद अली, ज़ाहिद महमूद ऐं मोहम्मद नवाज़ जी जाइ ते अज़हर अली प्लेइंग 11 जो हिस्सो। नौमान अली, वसीम जूनियर ऐं शान मसूद प्लेइंग 11 में शामिल। इंग्लिश कप्तान मूजिबि जेम्स एंडरसन खे आराम ॾिनो वियो आहे। रेहान अहमद खे पहिरीं टेस्ट ते खेॾाए रहिया आहियूं। क़ौमी टीम जो कप्तान बाबर आज़म चवे थो इमामुल हक जी जाइ ते शान मसूद खे टीम में शामिल कयो वियो। अज़हर अली ऐं नौमान अली स्क्वाड जो हिस्सो आहिनि। अज़हर अली जूं टीम लाइ वॾियूं